ज़ाल मुड़ुस जी अगरि ॻाल्हि कयूं त तव्हां ॾिठो हूंदो जेको बि जोड़ो हूंदो आहे किथे त ज़ाल शकी मिज़ाज जी हूंदी आहे ऐं किथे त बि मुड़ुसु शकी मिज़ाज जो हूंदो आहे। इहो जेको मुंहिंजो हींअर मां किसो ॿुधायांव थी हुन में मुड़ुसु शकी मिज़ाज जो अथव, चङो ई शक कंदो पंहिंजी ज़ाल जे मथां। त हिकु दफ़ो वियो दुकान ते त अधु कलाक खां पोइ ज़ाल खे फ़ोन थो करे चेक करण लाइ, किथे आहीं, मां छा पुछो, मां पुछो छा, जेतिरो पुछां ओतिरो जवाब, किथे आहीं, सिंपल क्वेश्चन, किथे आहीं। इहो कुझु तरीक़ो हूंदो आहे छा को पंहिंजी ज़ाल सां घुरण जो? हमेशह ई शक कंदा आहियो, हमेशह ई शक कंदा आहियो। घर में ई त वेठी आहियां, घर में ई वेठी आहियां, घर में वेठी आहियां। मिक्सीअ जी आवाज़ ॿुधाए, हाणे जो हाणे मिक्सी किचन में कनेक्ट कर ऐं आवाज़ ॿुधाए हींअर जो हींअर। इहो को तरीक़ो हूंदो आहे छा? शादी करे वठी आयो को भॼाए करे न वठी आयो। दिस इज इंसल्ट ऑफ योर वाइफ। मां छा चयो? मिक्सी हे वठो, गड़ 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 गड़। ठीकु आहे ठीकु आहे, फ़ोन रख। अधु कलाक खां पोइ वरी तो फ़ोन करे ज़ाल खे चेक करण लाइ, किथे आहीं, घर में ई त वेठी आहियां। मिक्सी हे वठो, गड़ 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 गड़। हिकु दफ़ो मुड़ुसु जेको आहे ओचितो ई घर पहुची वियो, दुकान सां जल्दी अची वियो। हेॾे ॾिठईं होॾे ॾिठईं, सॼा कमरा चेक कयईं, ज़ाल त आहे ई कान। नौकर खे सॾु कयईं, चयईं मालकियाणी किथे आहे? त नौकर चयईं छा मूंखे त कुझु ख़बर कान्हे, पर अॼुकल्ह मालकियाणी सुबुह सुबुह जो नंढड़ी मिक्सी खणी करे अलाए काॾे निकिरी वेंदी आहे। त हिन खे चइबो अथव नहले ते दहलो, हिन खे चइबो अथव नारी सभिनीनि ते भारी, वॼायो ताड़ी। पोएं ज़माने में तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं छोकिरी छोकिरे जी सगाई थिए थी त सगाईअ खां पोइ अक्सर छोकिरो छोकिरी पाण में ॻाल्हाइणु शुरू करे छॾंदा हुआ फ़ोन ते, ऐं घर वारा बि छूट ॾेई छॾंदा हुआ कि भई सगाई त थी वई आहे छोकिरे छोकिरे जी, हाणे पाण में ॻाल्हाए था सघनि। त जॾहिं बि छोकिरी छोकिरे खे फ़ोन लॻाईंदी लैंडलाइन ते त हुनखे ईअं लॻंदो भई फ़ोन त छोकिरो ई खणंदो, ऐं छोकिरो बि जॾहिं फ़ोन लॻाईंदो छोकिरीअ खे त हुनखे बि हमेशह ईअं ई लॻंदो आहे भई फ़ोन त छोकिरी ई खणंदी। जॾहिं की परिवार में ॿिया माण्हू बि जीअरा आहिनि। त हिकु दफ़ो छोकिरी लॻाए थी छोकिरे खे फ़ोन लैंडलाइन ते, रोहन जल्दी फ़ोन खण न, प्लीज़ रोहन फ़ोन खण जल्दी। हाणे हितां छोकिरीअ जो ॾाॾे फ़ोन खणी वरितईं। केरु केरु थो ॻाल्हाए ऐं छो नथो ॻाल्हाए? अरे भाई केरु आहे जेको रुगो लंबा लंबा साह थो पटे? हाँ, अरे केरु शहंशाह आहे छा? हाँ, केरु थो ॻाल्हाए? अच्छा, छोकिरी हाणे सभु ॿुधे थी। हेलो दादाजी। हा, केरु कुंवार? दादाजी पहिरियों तव्हां मूंखे ॿुधायो तव्हां खंघ जी दवा वरिती की न वरिती? नो 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 दादाजी ॾिसो मां तव्हां सां नाराज़ थी वेंदीमांव। हा, मां तव्हांखे घणी दफ़ा चयो आहे कि दारू विस्की बिल्कुलु बि हथु न लॻाइणो आहे। हा, ॾिसो मां ईंदीमांव न तव्हांखे बिल्कुलु ठीकु करे छॾंदीमांव। हा, ॾिसो मां तव्हां सां ॻाल्हाईंदीमांव बि कान। हा त बेटा हाणे जॾहिं सां तो चयो अथई त पियण त सफ़ा बंदि करे ई छॾियो आहे, रुगो राति जो रुगो हिकु डुकु चाढ़ींदो आहियां। नो नो दादाजी ॾिसो बिल्कुलु बि ईअं न हलंदव, बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि टच बि न करिणो आहे। ॾिसजो मां मूंखे हिकु दफ़ो न रुगो घरु अचणु ॾियो शादीअ खां पोइ ॾिसो सॼे घर जे माहौल खे 2 मिंट में कीअं चेंज थी करे छॾियां। हा, मां तव्हांजी नुंहुं आहियां न, ॾिसो मां तव्हां सां नाराज़ थी वेंदीमांव। हा, मां तव्हां सां ॾिसो ॻाल्हाईंदीमांव बि कान। हा हा, ठीकु आहे ठीकु आहे कुंवार, हाणे चङो टाइम थी वियो अथई, हाणे फ़ोन रख।
अरे भाई जानकी, अरे भाई दवा खणी अच, इहा कुंवार थी अचे कि न केरु आतंकवादी तो अचे घर में। त हुन खां पोइ छोकिरो तो फ़ोन लॻाए छोकिरीअ खे, त हुनखे ईअं ई थो लॻे त भई छोकिरी ई फ़ोन खणंदी। त जीअं ई छोकिरो फ़ोन लॻाए थो, हलो, ॿुढो अची वियो। हेलो दादाजी, दादाजी पहिरियां मूंखे तव्हां ॿुधायो तबियत कीअं आहे? दादाजी ॾिसो तव्हांजी तबियत बिल्कुलु ठीकु न रहंदी आहे, तव्हां वधीक फ़ोन न खणंदा कयो, न त बिल्कुलु तव्हां फ़ोन न खणंदा कयो, ॾाढी देरि थी वई आहे। अच्छा तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हांजी तबियत कीअं आहे? नो नो दादाजी ॾिसो ईअं बिल्कुलु कमु न हलंदव, न बिल्कुलु लापरवाही न हलंदव। अच्छा मां तव्हांखे चयोमांव कि डॉक्टर वटि ॾेखारे अचो, तव्हां ॾेखारे आया? अरे हा त ॾेखारे ईंदासीं, आहे छा? न न दादाजी ॾिसो बिल्कुलु लापरवाही न हलंदी। मां तव्हांखे चयो सुबुह जो वॉक कंदा कयो, योगा कंदा कयो। हा त बेटा हाणे जेतिरो थींदो आहे ओतिरो कंदो आहियां। न न दादाजी ॾिसो बिल्कुलु ईअं बिल्कुलु न हलंदव, ॾिसो बिल्कुलु न, बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। अरे बेटा त हाणे छा 95 साल जी उमिरि में छा ठेंग टपा ॾियां? दादाजी ॾिसो तव्हां बिल्कुलु पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो ऐं दवा बिल्कुलु टाइम ते वठणी अथव। हा हाणे जीअं ई फ़ोन रखियईं त छोकिरे जो ॾाॾो साम्हूं ई वेठो, त छोकिरे जे ॾाॾे चयईं, अरे भाई कंहिंसां थो ॻाल्हाईं? हा कंहिंखे तो ॾस पंध ॾी? उहो दादाजी उहो तव्हांजी जेका कुंवार आहे न हुनजे थोरे दादाजी सां पियो ॻाल्हायां। अरे भाई तूं हुनजे ॾाॾे खे ॾस पंधो थो ॾीं, उहा मूंखे ॾस पंध थी ॾी। अरे भाई पंहिंजे पंहिंजे ॾाॾनि जो ख़्यालु छो नथा रखो? ऐं हाणे रुगो हिकिड़ी 4 लाइनूं मां तव्हांखे चवण थी चाहियां कि इहो सभु विसारे करे पाण जॾहिं बचपन में हुआसीं, कुझु बचपन जी यादूं हुननि खे यादि कयूं, त 2 मिंटे लाइ इहो सभु विसरी करे मां 4 लाइनूं थी चवणु चाहियां। उमेद थी कयां तव्हांखे पंहिंजो बचपन ज़रूरु यादि ईंदो। बचपन में, ऐं तव्हां ॿुधाइजो इहो सभु तव्हां बि ज़रूरु कयो हूंदो, मां त कयो ई आहे, बचपन में दोस्तनि सां गॾु गिल्ली डंडो खेलण जो। गिल्ली डंडो कंहिं कंहिं खेलियो आहे? खेलियो अथव। त बचपन में दोस्तनि सां गॾु गिल्ली डंडो खेलण जो, रोडवेज़ जी बस जी सीट मां स्पंज कढण जो, मूंगफली जे ठेले सां मूंगफली चखण जो मज़ो ई कुझु अलॻि हो, मज़ो ई कुझु अलॻि हो। हिकिड़ी ही किलीअ ते चङा सारा कपिड़ा टंगण जो, ए लॻा वञी करे सॼा कपिड़ा किरनि। हिकिड़ी ही किलीअ ते चङा सारा कपिड़ा टंगण जो, नए साल ते दुकानदार सां कैलेंडर घुरण जो, ऐं राति जो अगरि निंड न अचे त पंहिंजी ज़ाल खे निंड मां जगाइण जो मज़ो ई कुझु अलॻि हो, मज़ो ई कुझु अलॻि हो। पंहिंजे ई मुड़ुस जी पैंट जी जेब मां पैसा चोरी करण जो, पंहिंजे ई मुड़ुस जी पैंट जी जेब मां पैसा चोरी करण जो, ऐं लिफ़ाफ़े ते पंहिंजी ई थुक सां टिकट चिपकाइण जो, ऐं ॿियनि जे दर जे साम्हूं किचिरो फिटी करण जो, ऐं बाथरूम में बेसुरो ॻाइण जो मज़ो ई कुझु अलॻि हो, मज़ो ई कुझु अलॻि हो। गोलगप्पे वारे सां हिकिड़ो गोलगप्पो एक्स्ट्रा घुरण जो, एक सूखी पापड़ी देते हो क्या भैया? गोलगप्पे वारे सां हिकिड़ो गोलगप्पो एक्स्ट्रा घुरण जो, पाड़े वारे जे वण जा, गर्मियुनि जे मौसम में पाड़े वारे जे वण सां चोरी छुपे अंबड़ियूं पटण जो, साइकिल जे टायर खे डंडे सां हलाइण जो। कंहिं हलायो आहे साइकिल जो टायर? त साइकिल जे टायर खे डंडे सां हलाइण जो, ऐं दोस्तनि सां गॾु कंचा खेलण जो मज़ो ई कुझु अलॻि हो, मज़ो ई कुझु अलॻि हो, मज़ो ई कुझु अलॻि हो। त थैंक यू चवणु चाहींदमि मां सुजाग सिंधी समितीअ खे ऐं हरीश अगनानी जी खे, जंहिं इनवाइट कयो ऐं एतिरो वेल ऑर्गेनाइज़्ड प्रोग्राम रखियो। ऐं थैंक्स चवणु चाहींदमि मां दादा परमानंद प्यासी जी खे, जेके हुननि जी तरफ़ां बि इनवाइटेड हुआ, ऐं मां बि ख़ासि हुननि खे स्पेशल हुननि खे चई करे इन्विटेशन ॾिनो हो, त तव्हां आया दादा, थैंक यू सो मच। जीए सिंधियत। वाह साईं वाह, ॾाढो सुठो।
ख़ुशी जो हिननि सॼो हिते असांखे खिलाए खिलाए पेट में सूर कयो। हिननि जी कॉमेडी जी त तारीफ़ कयूं था, असां पंहिंजी ताड़ियूं वॼाए करे था पंहिंजो कयूं। हिकु अनाउंसमेंट जेको मां अॻु में चई वियुसि, साईं शेरावाला जे आयल आहिनि, उन्हनि जी बर्थडे सेलिब्रेशन 26 तारीख़ हिते बड़ौदा में त आहे, पर शेरावाला में उन्हनि जी बर्थडे सेलिब्रेशन 30 तारीख़ त आहे। त सभिनीनि खे वेनिती आहे सभु गॾिजी करे उते अची उन्हनि खे उन्हनि सां गॾु उन्हनि जे बर्थडे सेलिब्रेशन्स कंदासीं। हाणे मैडम मंजू श्री खे वेनिती था कयूं त असां वडोदरा वासियुनि खे वापसि सां जुमाईंदा ऐं आख़िर में झूलण जो पलव साहिब पाए करे वडोदरा वासियुनि जी हीअ शाम यादगार बणाईंदा। मैडम मंजू श्री प्लीज़। आख़िरीअ जो अधु कलाकु आहे, जंहिंखे बि पेर खणणो आहे तव्हां प्लीज़ पाण खे बिल्कुलु न रोकियो। ऐं अॻिते वधण खां पहिरीं मां ज़रूरु मेंशन करणु चाहींदमि, चवंदा आहिनि न साज़ के बग़ैर आवाज़ अधूरा है, त ज़ोरदार ताड़ियूं सभिनी म्यूज़िशंस जे लाइ। सभु नॉन सिंधी म्यूज़िशंस आहिनि ऐं एॾो सुहिणो सिंधी जेकी असां सिंधी ताल हूंदी आहे झमट, एॾे सुहिणे तरीक़े सां वॼाए रहिया आहिनि। त सोनू तिरहान आहिनि ऑर्गन ते, कीबोर्ड ते, गिव अ बिग हैंड फॉर सोनू तिरहान। संजय भाई ऑन द पैड, वसीम भाई ड्रम्स पे, गिव अ बिग हैंड फॉर हिम। विवेक भाई सोलंकी ढोलक, राजेश जी ऑन द कॉन्गो, गिव अ बिग हैंड फॉर एवरीवन। ज़ीरो मां हीरो बणिया हो, देश विदेश जी शान हो। वरी ॿुधजो, ज़ीरो मां हीरो बणिया हो, देश विदेश जी शान हो। छो त सिंधी माण्हू प्यारा झूलेलाल खे, सिंधी माण्हू प्यारा झूलेलाल खे, सिंधी खे नचाए थो, सिंधी खे न सताए थो, सिंधी खे न मुंझाए थो। छो त सिंधी माण्हू प्यारा झूलेलाल खे, सिंधी माण्हू प्यारा झूलेलाल खे। आवाज़ खपे। सिंधी माण्हू कंहिंखे प्यारा आहिनि बस ओतिरो चइजो। छो त सिंधी माण्हू प्यारा। बड़ौदा जी एतिरी आवाज़ आहे छा? छो त सिंधी माण्हू प्यारा। हितां जी आवाज़ थी अचे। न तव्हांखे न ॻाइणो आहे। ओनली द बैक बेंचर्स। छो त सिंधी माण्हू प्यारा, सिंधी माण्हू आहिनि प्यारा।
छो त सिंधी माण्हू प्यारा, सिंधी माण्हू आहिनि प्यारा। हिन पासे ॾिसूं था वधीक एनर्जी आहे छा? छो त सिंधी माण्हू प्यारा। वाह, ज़ोरदार ताड़ी एवरीवन। छो त सिंधी माण्हू प्यारा, छो त सिंधी माण्हू प्यारा झूलेलाल खे, सिंधी माण्हू आहिनि प्यारा झूलेलाल खे। सिंधीअ खे न रंजाए तो, सिंधीअ खे न मुंझाए तो, सिंधीअ खे न सताए तो। छो छो त सिंधी माण्हू प्यारा झूलेलाल खे, सिंधी माण्हू आहिनि प्यारा झूलेलाल खे। हथ मथे अच्छा, हाणे जेके बि पाण खे सुहिणो माण्हू सम्झनि था, सुहिणा आहियो त ई ताड़ी वॼाइजो या पेर खणिजो। सुहिणा कोन्हो त ठीकु आहे, सुहिणा आहियो हिकु भेरो ताड़ी वॼाए ॾेखारियो केरु केरु सुहिणो आहे। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू, सुहिणा माण्हू प्यारा माण्हू, ॿिया ही हज़ार
असां छा ॾेखारियूं तव्हां 2 मिंट न 1 मिंट बस हो राणा 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 हो राणा राणा एवरीवन राणा राणा हो राणा राणा हो राणा राणा मोर भले नचे गुजर मोर कोटले राणा मोर कोटले मोर को नचे राणा मोर को नचे
हाणे हाणे आवाज़ कढियो मां आवाज़ कढी कढी थकिजी पई आहियां हो जेको चवंदो झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल ओ मुंहिंजे लाल जा छाती चओ सभई झूलेलाल मुंहिंजे लाल जा छाती चओ सभई झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 आयो लाल आयो लाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल मुंहिंजा थींदा भेड़ा झूले 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 झूलेलाल झूले 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 झूलेलाल असीं अयाणा है बलिहाणा असीं अयाणा है बलिहाणा लालण साईं तुंहिंजे दर ते टिकाणा झूलण साईं तुंहिंजे दर ते टिकाणा भलो झूले 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 झूलेलाल झूले 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 झूलेलाल आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल जेको चवंदो झूलेलाल मुंहिंजा थींदा भेड़ा जेको चवंदो झूलेलाल मुंहिंजा थींदा भेड़ा आयो लाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल झूले 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 झूलेलाल झूले 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 झूलेलाल जीए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन सां जीए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन सां अबाणे वतन सां सिंध जे चमन सां अबाणे वतन सां सिंध जे चमन सां जीए जीए मुंहिंजी सिंध मां त घोरिया पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन सां बाबा सिंधी बाबा बाबा सिंधी बाबा बाबा सिंधी बाबा बाबा सिंधी बाबा टमाटर मस्त कलंदर कठी तो सबजे लालम जी पत रखजे भला झूलेलाल से बण जा सिंधड़ीअ जा सखी शहबाज कलंदर दमादम देगिन वारा जमाजम जोतिन वारा दमादम देगिन वारा जमाजम जोतिन वारा ओ लालम जी चार
थैंक यू। आयो लाल सभई चो, आयो लाल सभई चो। थैंक यू, थैंक यू। पलव पाईंदासीं सभई, प्लीज़ जिते भी वेठा आहिनि तव्हां बीह रहो प्लीज़। जिडू तुंहिंजो नाम अला मात माझब उन्याई मंगा रे थंबे रे थोड़ी तू छपर तो छा आऊं कुड़ियारो कहा जो मालूम तोखे सब की है राम, हे राम। दूल्हा तुझे दर ते अला मात आयस आस धरी हे राम, हे राम, हे राम। पार पुण्याज पातड़ी, पार पुण्याज पातड़ी हिमन जो भीड़ो बाज करी हाणी तौंकल साण करी हिमन जो दुरहो हिन तूफान में हे राम, हे राम। दाता तू न छड़े जो माजिया तुझे आसरे सभई पाड़ो सूरजो हिक लहज़े मंझ लटेज हाणी मुहड़ो की न मटेज मुल्क मटियो ता घोरियो हे राम, हे राम। छो त तुंहिंजे गंज में आ कमी कान काई तुंहिंजो दर सबा छो खुलियल सदाई करी शाह प्यादा दे प्यादन खे शाही जेका तुंहिंजी मर्ज़ी थींदी निठ साई तुंहिंजे दर तां सवाली वयो कोन खाली जहड़ी आस जंहिंजी सजणा तहड़ी तू त पुॼाई लाल जा झाटी सभई ताड़ी वॼाए चो झूले 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 लाल लाल झूले लाल झूले लाल 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 झूले
चओ झूलेलाल। सभिनि सां निमाणे वेनिती, पलो पाईंदासीं, पेर मां चप्पल लाहे छॾंदा, पेर मां चप्पल लाहींदा, छो कि पलो मतिलबु प्रार्थना अरदास था कयूं त सभु साईं जे दर ते लाल साईं जी जोत जॻाए हिन प्रोग्राम जो शुरूआत कई आहे। हाणे समापति जो समय आयो आहे त पलो पाए करे लाल साईं खे चऊं कि सभिनि जे सुख सां रहिजी अचे। पलो जे पाई साईं खावंद खाली न करी, धरत तुंहिंजा सबर भरिया लाल भरिया ई आहिनि, हाणे आशाऊं आहिनि साईं वापारी हर नाम जा, अचन जे आश करे लाल तो वट घोट गणा, ॿिया बि दातर ॾेह में लाल तो में मर्द मणिया, हाणे जोशी गुंज गणा ओ लाल कायम आई कल जुग में, कायम आई कल जुग में लालण कायम तुंहिंजा कम, उतारी हर वाऊ खाऊं लाल गाऊं लाई गम, हाणे रखजई लाज शर्म ओ जो डकीअ साण गुजार जय। हे मुंहिंजा ज्योतिन वारा साईं, हे मुंहिंजा बेराणे वारा साईं, तव्हांजे दर ते ही जेके बि संगत जोल जले बीठी आहे, सभिनि जी मनोकामना पूरी करजो, सभिनि जे धंधे रोज़गार में बरकत ॾिजो, घर में सुख शांति ॾिजो। साईं सभु ॼाण ई ॼाण हार आयो, जेकी बि संगत जे मन में आश वजे बास वजे पूरी करजो, सदाई सभिनि खे शक्ति ॾिजो कि तव्हांजे दर जी भक्ति करे शेवा करे पंहिंजे जीवन खे सफलो ठाहे सघनि। उत्तर खां फिरी आयो मुंहिंजो सुहिणो शावल शाह, वण टण सभु सावा थिया अॼु साओ थियड़ो गा, माउ चवे थी पुट खे पुट मखण वठी खा, तुरंदो ताराजीअ में अॼु पैसे लॻंदो पार, अहिड़ो मुंहिंजो शावल शाह जो ॾींदो ॾाण संगत खे। आयो लाल सभई चओ बोलो अमरो डेरे लाल की, ज्योतिन वारे साहिब की। पाणी जो अगरि भले जल जी बोटल हुजे, छंडे बिना पलो अधूरो आहे त छंडो ज़रूरु हणंदा। संत करन कुल जा कलिया, राम नाम जो छंडो लगाए, मेरा माया जो छंडो लगाए, संत करन बाबा संत करन, लाल जा जाटी चो झूले लाल झूले लाल, लाल झूले लाल झूले लाल झूले लाल। मां शुक्रगुज़ार आहियां साईं जी तव्हांजो, तव्हां एतिरो पंहिंजो टाइम ॾिनो मूंखे ॿुधो, थैंक यू सो मच, थैंक यू थैंक यू। सभई आख़िरी में आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। ओ मुंहिंजे लाल जा झाटी चओ सभई झूलेलाल, लाल जा झाटी चओ सभई झूलेलाल। आयो लाल सभई चओ, आयो लाल सभई चओ, आयो लाल सभई चओ। थैंक यू सो मच, थैंक यू। असां सभिनी दर्शकनि जे तरफ़ां मां सुजाग सिंधी समिति जे मेंबरनि खे तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां त अहिड़ी शाम, रंगीली शाम, जंहिंजो मूंखे नथो लॻे कि भुलिजी सघंदासीं चङे टाइम ताईं। उनजे लाइ मां स्पेशल थैंक यू चवणु चाहींदुसि सभिनी दर्शकनि ते पारां, मिस्टर अशोक खतवाणी, मिस्टर नरेश संगतरामाणी, मिस्टर हरेश चंदनाणी, अशोक कलवाणी ऐं राम रखियाणी साहिब, ऐं सभिनी खां अॻितर श्री हरेश अगनानी साईं। मां मिस्टर रमेश राम रखियाणी खे विनती त हिन शानदार प्रोग्राम जे लाइ सुजाग सिंधी समिति पारां शुक्रगुज़ारी अदा कंदा, ऐं जय झूलेलाल सदाईं गॾु। जय झूलेलाल। मां सुजाग सिंधी समिति पारां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां सभिनी जे सहकार सां ही शानदार प्रोग्राम थियो। हिकु दफ़ो हुन प्रोग्राम लाइ तारी वॼायो। मां शुक्रगुज़ार आहियां
सुजाग सिंधु समितीअ जे सभिनी मेंबरनि जा, अगनाणी साहिब जा, हरेश चंदनाणी, नरेश तंगतरामाणी, राजू भाई, परशोत्तम भाई ऐं सभिनी मेंबरनि जा शुक्रगुज़ार आहियूं, प्रेम भाईअ जो, ऐं असां सभिनी स्पॉन्सर्स जा शुक्रगुज़ार आहियूं जिन जे सहकार सां ही प्रोग्राम सुठे नमूने थियो। ऐं उन सां गॾु असां कलाकारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं करे हिन प्रोग्राम खे 4 चंड लॻी विया। ऐं शुक्रगुज़ार आहियूं हिन म्यूज़िशियन जा, म्यूज़िशियन्स लाइ हिकु दफ़ो तारी नरेश भाई। वरी बि हिकु दफ़ो मां सुजाग सिंधी समितीअ पारां तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल।